दादलगारी वेझो ॻोठ ताज मोहम्मद लाशारी में 9 वरियनि जे नींगर सां मुबैना ज़्यादतीअ जो वाक़ियो पेश आयो आहे। मुतासिर नींगर मुदस्सिर लाशारी जे पीउ तौफ़ीक़ लाशारी इल्ज़ाम हणंदे चयो त पुटु ॻोठ खां दादलगारी अची रहियो हो त तनवीर मोची पुट खे ज़्यादतीअ जो निशानो बणायो। वाक़िए ख़िलाफ़ केस दाख़िल करायो आहे। पुलिस वारसनि खे मेडिकल लेटर जारी कंदे इस्पताल रवानो करे छॾियो, जॾहिं त पुलिस जो चवणु हो त जवाबदार खे जल्द गिरफ़्तार कयो वेंदो। सकरन में आबादगारनि पारां पाणी जी वाराबंदी, पुछड़ी में पाणीअ जी खोट ऐं खाटी न थियण ख़िलाफ़ टिघाट मोरीअ ते एहतजाजी धरणो हयो वियो। उन मौक़े ते आबादगारनि जे अॻवान ताज मोहम्मद मक्सी, करमुल्ला उन्नड़ ऐं ॿियनि चयो त आपाशी अमले जी नाअहली सबबि शाख़ुनि में पाणी जी शदीद खोट पैदा थी रही आहे। 30,000 एकड़ ज़मीन जे आबादगारनि जो मुआशी क़त्लेआम बंदि कयो वञे। राइब शाख, सकरन शाख ऐं नंढड़ी रेण शाख जी न खाटी थी आहे, न ई वरी पाणी ॾिनो पियो वञे। 30,000 एकड़ मजमूई तौर ते 20 अरब रुपयनि जे नुक़सान जो ख़तरो आहे। हुननि इख़्तियारियुनि खां मुतालबो कयो त टिनी शाख़ुनि में पाणी ॾेई आबादगारनि जो क़त्लेआम बंदि कयो वञे। सन में स्टेज टीवी अदाकारनि ऐं सूफ़ी फ़नकारनि खे नज़रअंदाज़ करण ऐं सनम मारवी जे मामले ख़िलाफ़ एहतजाजी रैली कढी वई। एहतजाजी रैली में आज़ाद आर्ट सर्किल, सनाई आर्ट सर्किल ऐं सिंध फ़नकार वेलफेयर ऑर्गेनाइज़ेशन चयो त सखर में नाले वारी फ़नकार सनम मारवी सां थियल मामले जी मज़म्मत करियूं था। सिंध जी मिटीअ मां मोहबत जी ख़ुशबू अचे थी, पर अहमद शाह जहिड़ा माण्हू सिंध दुश्मन थी फ़नकारनि खे तज़लील जो निशानो बणाइनि था। हुननि इख़्तियारियुनि खां मुतालबो कयो त अहमद शाह ख़िलाफ़ क़ानूनी कार्रवाई कई वञे। मदेरी शहर में नामालूम चोर सूमरा बिरादरी जे घरनि में दाख़िल थी सोना ज़ेवर, रोक रक़म, मोबाइल फ़ोन ऐं ॿियो सामान खणी फ़रार थी विया। इतला ॾियण बावजूदि पुलिस कार्रवाई करण बदिरां घर जे नाठी खे खणी वई आहे। मुतासिर फज़लुल्लाह सूमरो पुलिस इख़्तियारियुनि खां मुतालबो कयो त नाठी खे आज़ादु करे फुर ख़िलाफ़ नोटिस वरितो वञे। दादू में मोंदर शहर वासियुनि पारां बासरनि ख़िलाफ़ प्रेस क्लब आॾो एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते सुभान निज़ामाणी, नियाज़ निज़ामाणी ऐं ॿियनि चयो त कुझु वक़्तु पहिरियां हाजन खोखर असांजी ज़रई ज़मीन ते हारको कंदो हुयो, जेको पंहिंजी बिरादरी जी औरत खणी फ़रार थी वियो आहे। जंहिं बाद हाजन खोखर जी मुख़ालिफ़ धुर असां मथां कूड़ा केस दाख़िल कराए परेशान करे रही आहे। हुननि SSP नौशरो फिरोज़ ऐं SSP दादू खां मुतालबो कयो त कूड़ा केस ख़तमु करे मामले जी जांच कई वञे।